अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु अला नबीय्यिह अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। फ़ी मक़ामिन आख़र इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। अल्हम्दुलिल्लाह अज 25 मार्च सन 2021 11 शाबान मुअज़्ज़म 1442 हिजरी खैरपुर जे बाईपास शाह हुसैन जे मदरसे में साईं मौलाना अब्दुल समद साहब जी मेहनतुन कारी मोहम्मद अशरफ साहब जी मेहनतुन सां नवनिहाल नंढड़ा बचड़ा कुरान जा हाफ़िज़ थिया। अल्लाह तबारक व तआला जे घर जे मथां राज़ी थींदो आहे उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो आहे। नंढड़ो अॼु त हक़ीक़त इहा ॻाल्हि ॿुधी करे मां अखियुनि मां पाणी निकिरी आयो। नंढड़े शहज़ादे 10 कलाकनि में सॼो क़ुरान उस्ताद खे ॿुधायो। अल्लाह तो फरमाए सोना कुरान के नाज़िल भी असां था कयूं त कुरान जी हिफ़ाज़त जी ज़मानत भी असां थी इनजा मुहाफ़िज़ भी असां। दोस्तों तौरात जा तव्हांखे हाफ़िज़ न मिलंदा, इंजील जा तव्हांखे हाफ़िज़ न मिलंदा, ज़बूर जा तव्हांखे हाफ़िज़ न मिलंदा, असांजे सिंधी किताब शाह जे रिसाले जो भी तव्हांखे हाफ़िज़ न मिलंदो। पर ये कुरान पाक जो मौज़ू आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 3,000 मौजज़नि मां वॾे मां वॾो मौजज़ो आहे अल्लाह जो कुरान। ये कुरान क़यामत ताईं महफ़ूज़ आहे। इन जी ज़मानत अल्लाह तबारक व तआला पाण कई। सोना इन खे नाज़िल भी असां था कयूं, इन जी हिफ़ाज़त जी ज़मानत भी असां। पोइ वॾेरा न पढ़ंदा त नंढेरा पढ़ंदा, अमीर न पढ़ंदा त ग़रीब पढ़ंदा, सज्जा न पढ़ंदा त नबी न कुरान जा हाफ़िज़ थींदा। दोस्तों मर्द न पढ़ंदा त औरतूं भी कुरान जूं हाफ़िज़ानियूं थी चुकियूं आहिनि ऐं हाणे भी थियनि पई। हाणे भी थियनि आलिमा थियूं थियनि, हाफ़िज़ा थियूं थियनि। रब साईं के पाजो कुरान डालो प्यारो।
औरतूं भी कुरान जी हिफ़ाज़त करे सघंदियूं। अल्लाह ताला औरतुनि जे सीने में दिल में कुरान याद कराए पंहिंजे कुरान जी हिफ़ाज़त कराए। अल्लाह तबारक व तआला कंहिंजो मोहताज न आहे त मर्द पढ़नि त मर्द खे कुरान याद करायां बस मां उनजो मोहताज आहियां न। सॼा पढ़नि न। औरतूं भी कुरान जो हाफ़िज़ आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक वक़्त जो वॾो आलिम आहे। फरमाए थो त मां हज जे दौरान सफ़र ते वापसी था जॾहिं पंहिंजे मुल्क वञा पियो, हलंदे हलंदे रस्ते में ॾिठुमि त हिकिड़ी औरत आहे पर्दे में, पर बयाबान जंगल में वेठी आहे। हज़रत अब्दुल्लाह से फरमाए थो मां सलाम ॾिनोमांसि, कुरानीअ मूंखे सलाम जो जवाब ॾिनो, पर कुरान वरी मां ॻाल्हायोमांसि, वरी जवाब ॾिनई कुरान मां, वरी सुवाल कयोमांसि, वरी जवाब ॾिनई कुरान मां। माना इहा कुरानी औरत कुरान जी हाफ़िज़ भी हुई, पर उन सां गॾो गॾो आलिम भी। हाफ़िज़ यानी आलिम। अजीब उनजो गुफ्तगू। हज़रत अब्दुल्लाह से फरमाए तो मां चयोमांसि अस्सलामु अलैकि व रहमतुल्लाह। कुरानीअ जवाब ॾिनो, उहा आयत पढ़ई जो क़यामत जे ॾियारे अल्लाह हुन जन्नतनि खे सलाम कंदो। हे निमाज़ी ए मुवहिद तौहीद मुजाहिद, क़यामत वारे ॾियारे जॾहिं जन्नत में वेंदा त रब तबारक व तआला फरमाईंदो मुंहिंजा भानड़ो, ओ मुंहिंजा भानड़ो, रब फरमाईंदो सलाम क़ौलन मिर रब्बिर रहीम। मुंहिंजा भानड़ो मां रब जो तव्हांखे सलाम आहे। हेॾी दुनिया रंगी बरंगी ॾिनी मां, उन दुनिया में पास थी करे अजो आया हो, अजो तव्हांखे जन्नत मिली आहे। रब तो फरमाए मां रब जो अव्हांखे सलाम। हज़रत अब्दुल्लाह से फरमाए थो मां चयोमांसि अस्सलामु अलैकि व रहमतुल्लाह। कुरानीअ जवाब ॾिनो सलाम क़ौलन मिर रब्बिर रहीम। और उस्ताद थियो जागो मुझो गलो बंद मांखे महीनो थियो रात जो रोज वरी सुबह जो हो जागो दिल जो मरीज है मां जाते मां मजबूर मां सब वाइज करे चलो ना पर बाबू फैजुल्लाह हुकुम कयो मां चो हाज़िर हाज़िर साईं कंहिंजे में सुने मूंखे हिनखे हलाइण त मां बि चए थो हल त हलो मां बि तयारु आहियां। आशिक़ मुंहिंजे वाइज ॿुधण खां सवाइ न वेंदो हाजी इमदाद पुटरा मुंहिंजो भाउ आहे न अदा इन जे करे थोड़ो मां वाइस थोड़ो कंदुसि पर थोड़ो मुतवजह थी ॿुधो चओ सुभान अल्लाह। इनखे थोड़ो चिटो करो सा थोड़ो शोर न हुजे ॾाढो भलो आहे नयो नओं वठी आयो आहे मुबारक थिए चओ सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह से फरमाए तो मां चयो मां समा काॾो आईया काॾे थी वञे हिते बयाबान जंगल हिते की वरी कुरान पढ़ी चयो मई युज़लिल्लाहु फला हादिया लह। जंहिंखे रब गुमराह करे केरा जेको सिधो रस्तो ॾेखारेसि माना कुरान पढ़ी चवे थी मां भुलिजी वई आहियां काॾो आईयां काॾे थी वञे। वरी भी कुरान पढ़ी चवे थी आओ सुभानल्लज़ी
ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير सुभान अल्लाह जे मूसा गॾु मदीने हले जेको होरिया चवंदो पंध वींदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो थोरो थोरो मुंहिंजे पोयों भॼन न अचे वो जे त सिद्ध करे न भॼी वियो न अबर बि असां वेड़ो बोल गया वो न वञे मां बि न खाधी आहे उहा आहे त पुछे तो मां काॾे वञा काॾे थी वञे आयत हुआ पढ़ी पाका हुआ साथ जे पांजे बाने के सैर करायो बैतुल्लाह गानी करे बैतुल मुक़द्दस ताईं इशारो कई त बैतुल्लाह का आया बैतुल मुक़द्दस भई वञा हो भी आले हज़रत अब्दुल्लाह वॾो आले के जे ॾिसण माण्हू हैरान परेशान चयो मास भला घणा ॾींहं गुज़रिया अथई अमा घणा ॾींहं गुज़रिया अथई वरी क़ुरान पढ़ी चए थी सलासल यालिन सविया टे रातियूं जेकॾहिं चुंगजीअ जो ड्राइवर स्पीकर हलाया त ॿुधो न हो तूं हलाईंदो चुंगजी मां तूं वाइस करे सघे मां वाइस मां लाउड हर को मिस्त्री आहे न पंहिंजो हा बस सही आहे तेसि ताईं लोड़िया हा ख़ैर आहे अब जागो अब निंड पिया हुजे कंहिं हथु खणो पोइ ॾाढा चओ सुभान अल्लाह हा ॿुधो चवेस दी त सलासल यालिन सविया टे रातियूं अमा भला न रातुनि में भुख लगई मानी कानों वाली दिया उन लगई पानी कानों वाली दिया वरी भी कुरान पढ़ी चवे थी ओ अल्लज़ी युतइमुनी व यस्कीन चवो सुभान अल्लाह जने भी उन लगंदी आ पानी अल्लाह प्यारींदो भुख लगंदी आ मानी माके अल्लाह कराईंदो कानो न कानो मिड़ई बंदोबस्त थी वेंदो आ अमा मां वटि मानिया खाई अमा मां वटि मानिया खाईंदी वरी भी कुरान पढ़ी चए थी सुम्मा तिम्मु सियाम इलल लैल अल्लाह जो दे रोज़े के रात ताईं पूरो कयो इशारो दे मारो जो जे तो मानी खाईंदी मोट आहे सुम्मा तिम्मु सियाम इलल लैल अल्लाह जो दे रोज़े के रात ताईं पूरो कयो चयो मां सम्मा रमज़ान जो महीनो तनाए जो रोज़ो रखियो रोज़ो चो रखियो वरी भी कुरान पढ़ी चए थी वा तसूमू खैरुल लकुम रोज़ो रखो त तव्हांजे लाइ भलो अल्लाह तो फरमाए रोज़ो रखो तव्हांजे लाइ भलो आहे माना जेकॾहिं फर्ज़ी रमज़ान न आहे त मांखे नफ़िली रोज़ो मां चयोमांसि अम्मा मां वटि सवारी खणी हलाए ये सवारी खणी हलाए वरी भी कुरान पढ़ी शादी चए वमा तफअलू मिन खैरि यअलमुहु अल्लाह जेको भी नेकीअ जो कम कंदे अल्लाह उनखे ॼाणई थो भलो कम कंदे त भलो हालात तो गजो मां डाचिया के विहारियो अमा अच्छा ये डाची वरी कुरान पढ़ी चवे थी फरमाए त कुल्लिल मुमिनीन यगुद्दू मिन अबसारिहिम
अल्लाह तो फरमाए मुझा सोना मोमिन के चो पांच अखी की हिफाजत कने कुरानी कुरान पढ़ी चवे थी मां पर्देदार आया अखियों हेठ कर या कंध परे कर परते मुंह करे भी तमा नाचे ते चढ़ा छो तमा पर्देदार औरत आया अल्लाह अब्दुल्ला से फरमाए डाची दे वेठी वेहण वाला चई बिस्मिल्लाह ताबी डाची उठी चई अल्हम्दुलिल्लाह डाची हली आयत बढ़िया सुब्हानल्लज़ी सख्खर लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुक़लिबून तो कहते खबर ही नहीं था तो चला दी मुझे वाय तो मैं माने कर मारो कर मामा ए फेसबुक पे वणियो हां कदीर को साउंड सपा खराब हां तो सही है पूछे माने खाई पो भलो था जागो था या जगह है अब अच्छा जी सबने के याद सबने याद राबे लगे तो याद मैदान कलाकर में कुरान पढ़े माँ के दरी से दी माँ हाफिज आया माँ ना पढ़ा जिंदगी माँ भी 3 मुसला पढ़ाया सभी वॾो नास कंदासीं त असांजो कुरान पको पर हिन जो अल्लाह सभिनी जहिड़ा बचा आमीन अल्लाह असांजे बचनि खे बेड़ो करे हजरत अब्दुल्ला फरमाए तो डाची दे सवारी जी दुआ पढ़ी हलीमा हला तो तेज पियो डाची के हलाया दिसा त शादी चवे ॾाढा भी गालाया तो तेज भी हलाया तो अल्लाह अल्लाह वरी कुरान पढ़ी चेदी वक़सिद फी मशीक वग़ुज़ मिन सौतिक इन औकरल अस्वात लसौतुल हमीर वक़सिद फी मशीक हलण में कुछ विच धराई तेज नाल डाडा नाल और नाल यो जनाबे लुकमान हकीम पंहिंजे पुट खे वसियत करे ओ मुंहिंजा पुट वला तुसाहिर खद्दक लिन्नास पुट माण्हुनि सां खंद पेशानी सां पेश अचिजांइ मुंहुं सुजाए करे माण्हुनि सां न ॻाल्हाइजांइ पुट माण्हुनि सां ॻाल्हाइजांइ पर प्यार ऐं नरम जो हमेशह तुंहिंजे चेहरे ते मुर्क हुजे वाह जो लुकमान हकीम पंहिंजे पुट खे वसियत दू करे नबी भी न हो अल्लाह फरमाए वलक़द आतैना लुकमानल हिकमा अनिश्कुर लिल्लाह अल्लाह फरमाए लुकमान के हिकमत ॾिनी हकीम या न ये न हो जो हथ में डंडो गुंडो खणी करे दवा घोट ना 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 अल्लाह अल्लाह फरमाए उनके दानाई ॾिनी हिकमत ॾिनी वडो हकीम हो अकुल वडो हो पंहिंजे पुट खे वसियत करे या बुनैया ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम न तो रे ना अरे के तो तंग थो हवा अल्लाह तो फरमाए क़ाल लुकमान लिब्निही व हुवा यईदुहु जै वक्त लुकमान पंहिंजे पुट खे वसियत कई मुंहिंजा बट्टा ला तुशरिक बिल्लाह अल्लाह सां कंहिंखे शरीक न कजांइ अल्लाह सां कंहिंखे भाईवार न कजांइ छो इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम शिरक तमाम वॾो ज़ुल्म वाह जी वसियत कई से
तने चलो या बुनैया अक़िमिस सलात वअमुर बिल मारूफ वनहा अनिल मुनकर वस्बिर अला मा असाबक। मुंहिंजा पुट नमाज़ जो अमुर कजाए, नमाज़ कायम कजाए। या बुनैया अक़िमिस सलात, पुट नमाज़ पढ़ जाए। वअमुर बिल मारूफ, नेकिन जो अमुर कजाए। वनहा अनिल मुनकर, पुट बुराइन का माण्हुनि खे रोक जाए। ओ मुंहिंजा बचड़े वअमुर बिल मारूफ वनहा अनिल मुनकर, पुट नेकी जो अमुर कंदे कंदे बुराइन का माण्हुनि खे रोकींदे रोकींदे तकलीफ़ अची वञे त वस्बिर अला मा असाबक। रब ओ पुट उन मुसीबत ते सब्र कजाए। अल्लाह अल्लाह ओ शाह हुसैन दे इन जामिया जे जलसे में अचण वारो जनाब लुकमान हकीम एदे पंहिंजे पुट खे वसियतूं थो करे। एॾूं रब खे वणी वयूं, एॾूं रब खे वणी वयूं, एॾूं रब खे वणी वयूं जो अल्लाह कुरान में हिक सूरत जो नालो ई लुकमान रखी छॾियो आहे। एॾूं रब खे वणी वयूं लुकमान। दोस्तो कुरान अल्लाह खे प्यारो। माई चवेस थी हलण में कुछ विच तराई कर ऐं पंहिंजे आवाज़ खे झिको कर। छो इन अनकल अस्वात लसौतुल हमीर, वॾो आवाज़ गॾिजो। केॾो मां आवाज़ बंदि कयो, होरे होरे हला थो। अरबी में झूंगारियां थो शेर पढ़ा ॾिसाण छा थी चए। वरी बि क़ुरान पढ़ी थिए थी फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान। क़ुरान पढ़, क़ुरान आसान अथई। फ़क़र अल्लाह तो दे फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान। क़ुरान पढ़ो, क़ुरान आसान अथव। वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। क़ुरान सवलो आहे, आसान। अब ने चुमची वारे के लाउड दे यार कम असां लाए चलिया तो कलाक थियो सजो। तो हिन खे कहिड़ी ख़बर ग़रीब खे चुमची हलाइणी ईंदी आहे या हिन ई कोन हलाइणी ख़बर बि तब जबाल न पुट मानी में काजी तो मुझे दे दो मोनू तो मुझे में वञे ख़बर दे दो वेड़ो बोनिया दावड़िया वट वट आया छा छा चवंदा हो न चवंदा हो न त लाउड मुझे भलो हला त छो था। फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान। कुरान पढ़, कुरान आसान चो सुभान अल्लाह। मांखे हिकिड़े माण्हूअ चयो चई साईं हे जेको कदीर ई को साउंड वारो अथई न ₹1,00,000 में मिशन रुगो अब्दुल जब्बार हैदरी लाइ वठी आयो। चई विड़े तो नओं मां चाहे कहाणी वयो कारे पर हुन क़ुरान ख़राब करे छॾियोसीं। अल्लाह जन्नत जी जाइ ॾींदी मरण खां पोइ हाणे मदीने मोकिलींदी सामी। फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान। क़ुरान पढ़, क़ुरान आसान अथई। हज़रत अब्दुल्ला से फरमाए थो मां चयो मां सम भला मां ॻाल्हायां तो अरबी ज़बान में, तू जवाब क़ुरान मां थी ॾे मुंहिंजी ज़बान में मूं सां ॻाल्हाए। अल्लाह अल्लाह। वरी क़ुरान पढ़ी चए थी मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। अल्लाह तो फरमाता जे न कुलन ते रक़ीब वेठा किरामन जेको भी ॻाल्हाईंदा उन लिखंदा जेको तेरे टेप रिकॉर्ड लिखंदा क़यामत वारे ॾियारे ना माल कुलंदो चलो इक़रा किताब पढ़े पंहिंजो किताब माल हादल किताब हे ते तुझो किताब ये पढ़ो ए गुनाह ए अरे ते गिला के अरे ते चौदो छा मन बिना जा पुत्र सगीरतों वला कबीरतन नंढो गुनाह चलो न वॾो सब लिखी आया आयो दई कुरानी चवे थी सब कुछ लिखंदा इन जे करे मां बी बोली न ॻाल्हाईंदी आहियां। मां रब जो कुरान पढ़ंदी आहियां जंहिं कम जे ॾियारे मुंहिंजो नामा माल खुले ॿी ॻाल्हि लिखियल न हुजे सिर्फ़ अल्लाह जो कुरान ई कुरान लिखियल हुजे। चओ न सुभान अल्लाह।
कुरान मां चो मां समा भला शादी कई थी मुर्सो थी पूछो वरी कुरान पढ़ी शादी थे वला तक़फ़ु मा लैसा लक बिही इल्म इन्न अस्समअ वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसूला। ये जंगल जो तो के पतो नहीं उन्हें बारे में सवाल छो तो कल मुझे साथ जाते में गिर गए ये तो सवाल क्या मजे दे आले कन्हैया खिलगा दीला छोबो मुझे चाहिए माचो मासवा के मुझे गलती है मुझे माफ करो किसान शादी थे वरी आयत पढ़ी जेका जनाब यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे ॿुधाई यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ो ॿाहिरि खणी हलिया साड़ चऊं भाइरनि वञी विधोसि खूह में वरी कबायूं वरी मिस्र जे शहर में वियो वरी उते माई ज़लेखा जो उते गुलाम थियो वरी माई ज़लेखा हयसि तोहमत वरी वियो जेल में वरी जेल मां बाद अल्लाह जो मोकिलियोसि जनाब मिस्र जो वज़ीर आज़म थी नाज़िम मालिया वज़ीर खजाना डुकर वियो मुल्क में ॿाहिरि बि अनाज वठण जे लाइ विया मिस्र जे मुल्क में शहर में नेठ आखिरकार यूसुफ अलैहिस्सलाम के सुञातो वो आखिर अल्लाह तो फरमाए कज़ालिका कितना फांसी पिया बहरहाल करे हिक ॿिए खे सुञातो वो आखिर तवज्जो करे चऊंसि काल छा चऊंसि तो तू यूसुफ यूसुफ न कालू इन्नक लअंत यूसुफ कालू इन्नक लअंत यूसुफ तू यूसुफ चई हाँ कालू इन्नक लअंत यूसुफ चई काल न यूसुफ मां यूसुफ हे मुंहिंजो भाउ हाणे जॾहिं हिक ॿिए खे सुञातो भाइरनि चयो असां वॾी ग़लती थी वई असां तोसां नाहक़ कयोसीं असां तोखे खूह में उछलियोसीं असां तोसां साड़ो कयोसीं असां तोखे त रब वरी इज़त ॾिनी ऐं त मिस्र जो वज़ीर खज़ाना लॻो पियो असां अनाज वठण जे लाइ तुंहिंजे साम्हूं आया असां पहिरियूं ग़लतियूं असांखे माफ़ कर अल्लाह अल्लाह जनाब यूसुफ अलैहिस्सलाम हिक मयार भी नन्हे चाबो जे क़ाल ला तस्रीब अलैकुमुल यौम यग़फिरुल्लाहु लकुम व हुवा अरहमुर राहिमीन। देखो दादा सुभान अल्लाह जे मूसा गनो मदीने अल्लाह पैसा ले वञो मक्को मदीनो ॾिसिया मक्के में जलाला मदीने में जमाला ओने रब्बुल आलमीन जो घर ओने रहमतल लिल आलमीन नबी जो घर माने आखिर सा मदीने जन्नत ॾिसी आयो अब मां मदीने जन्नत ॾिसी आयो अल्लाह तोखे मदीनो घुमाए दादा चल भाई पैसा लेके आयो मदीनो का ये वो गोथरा खोल सिको तो मर गई वनी मदीनो ॾिसी अबू बकर ऐं उमर खे ॾिसिया त मिठे मोहम्मद सां गॾु भाकुर पंहिंजो सुधा पिया अल्लाह अंदर के नज़र नथा अखियुनि वारनि खे नज़र अचनि था ॾिसिया मथो लिखियो पियो हाज़ा मोहम्मद रसूला हेॾो अबू बकर जो साईं नालो ख़लीफ़े अव्वल हेॾो ख़लीफ़े दोम हेॾो लिखियो पियो आहे हज़रत ख़लीफ़े सानी हज़रत उस्मान उमर साईं जो वञी तवज्जो करे अखियूं ॿोटे ईअं ॾिस नथो की ख़ुदा जो कसम आहे उहो मंज़र अल्लाह ॾेखारींदो त मोहम्मद सां गॾु जन्नत में अल्लाह छा चई मुंहिंजी तव्हां ते का बि मयार कान्हे का बि मयार माया मुझी मयार न तव मां सब ॾोह बख्शा मां अल्लाह रहम कंदव मुझो साईं इमामुल अंबिया जो भी मिसाल जनाब यूसुफ अलैहिस्सलाम भलो मक्के वारनि साड़ो कयो मक्के वारा तलवारूं खणी मिठे मोहम्मद साईं जे दरवाजे ते आया
साड़ो करे दरवाजे ते आया अल्लाह फरमायो सोना मक्के के चल अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वन साजन मको चले मदीने वे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जने अल्लाह मक्के जी फतह दी साजन मक्के में दाखिल थे वडे अंदाज सा इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह व रअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाज सुन जने रब तो के फतह दींदो या फतह मको जिसने द टोला जा टोला मोजा मोहम्मद तुझे दीन में दाखिल थींदा वेंदा अल्लाह अल्लाह वाह शफीक नबी वाह मेहरबान नबी वाह वफादार नबी मुझे से फरमा मक्के वरो अज जेको जे घर जा दर बंद करे यार मां मोहम्मद जी का भी जंग न थस देखो मुझे चाचे अब्बास जे घर हलियो वजे मां मोहम्मद जी का भी जंग न थस देखो अबू सुफियान जे दरवाजे जे अंदर वजे मां मोहम्मद जी जंग न थस पाजे घर जा दर बंद करे छड़ियो मुझे सामो ना जो मां न कदो मां जंग वो भी कुछ बदजी पया वो भी मुकाबले में जा निकरी आया हाने बता बयान अल्लाह अल्लाह मुझे से फरमाए मक्के वारो कामा के मां मोहम्मद जे दरवाजे ते तलवारां खणी करे कत्ल लाए आयो आओ साईं मक्के वारो नी याद मां मोहम्मद करीम काबे में नमाज पे पढ़ो उठ जाओ जविद आओ साईं मक्के वारो नी याद मुझे बिलाल के ततीरे दिले सुमारे सीने ते पत्थर रखियो आओ साईं मक्के वारो कुरान ये कलमो पढ़ियो बीबी सुमैया उनके उठ में बदी करे जालिमा दवा बात कयो आओ साईं मक्के वारो मुझे यासर के दवा शहीद कयो आओ साईं मक्के वारो उए दी याद एक औरत बीबी सुमैया मुझो कलमो पढ़ियो उन जो ता अखियों कढी छडियो आओ साईं अज मां मोहम्मद के रब फातिह करे हमारे शहर में मोकिलो अज तहां चादा जाओ सबदा चवन साईं तू भलो हलदो अल्लाह अल्लाह हुजूर वो जवाब न ला तस्रीब अलैकुम अल-यौम यगफिरुल्लाहु लकुम व हुवा अर्हमुर राहिमीन कोरोना जा मदीने जा आशिक मदीने सा मोहब्बत करण वारा हेल जेके वजन उहे चवने जेके हेल वजन बाबा सुभान अल्लाह जा उहे चवने जेके हेल वजन चए तो मलार को डटा दो ये के दिलो अल्लाह अल्लाह मोकल दे पे त तेरी ना चवे चे तो सही माई जी मुझी गलती आ वाकई चेमा तो कम ई आयत पढ़े ला तस्रीफ अलैकुम अल-यौम यगफिरुल्लाहु लकुम व हुवा चोमा समा भला देख सामो का बोलो वनी तो सामो इने में केरा घणो ही कुरान के बोला है घणो ही बोला है मासे ये ले हो ले मथे मन न मन भूलजी पवे पर कुरान एडी पक्की ही जो कुरान मो निकरे ही न तो सुभान अल्लाह साईं अची वासे अब्दुल्ला अब्बासी सुभान अल्लाह मां चो मां चई मुके चई ते जो कासो मां चो मां समझो काफिलो वने तो ने काफिले में तो जो पुटरा भाई रहने मुड़सा ब्या मिट माटन वरी भी कुरान पढ़े अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया अल्लाह तो फरमाए माल व औलाद दुनिया जो श्रृंगार दव आयत पढ़े इने में मुझो माल भी आ मुझा पुत्र भी अमा अमा पढ़ो हर घणो ही कना को मन न मन ने करे पर कुरान ही पक्की असा ने कुरान के मान पर नहीं नहीं हमारे मां चेप तो ये तो समझो ना माना जूतो कोने चेतो कोने माना जूतो कोने जूतो हो जे अपना अच्छी डाली थी भैया जगह कमर में होटल से बेटा मस्जिद में लड़ी ना अल्लाह अल्लाह अकबर हाने पत्थर जो मी वसियो हाने हाने
इन उम्मत अल्लाह नबी से दुआ करी अल्लाह मुझे पत्थर जो मींह न वसा जाए रिश्ता रिश्ता हया खत्म किया बीजा बीजा बेअदबी पुट तो करे रिश्ते जो अदब हया कोने भाव भेण अरे छा हया शर्म न तो अचे मुल्ला बदराम था कर पर हो भी रुपए जो रुपए सजो न हूंदो मिले या न की हुंदी त खणी 99 पैसा पाण हणदा हेॾा आराम पर दुआ क्यों अल्लाह ताला ने मुल्क जी हिफाज़त नबी साईं जी दुआ जो असर आहे जो बच्चा वेठा हुन त पत्थर जो मींहुं तो हाणे वस गड़ो ए मौसम अन 25 रास पियो पर असां रब ताला ने राजो अल्लाह वरी भी कुरान ये कह चयो मामा काफिले में केर नाला बुध वरी कुरान पढ़ी चोनो सुभान अल्लाह पुटन जा नाला कहीं वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला वकल्लमल्लाहु मूसा तकलीमा या यहया ते इशारो कई एक जो नालो इब्राहीम तई बे जो मूसा तई टे जो यहया तई मां सदु कयो में ओ मूसा ओ यहया ओ इब्राहीम अल्लाह अल्लाह भई जवान निकरी आया अम्मा के दिठो खुश पिया थन मां ॾिसी करे वरी उहा आयत पुट जे आॾो पढ़ई जेके 200 साल ऐं 9 साल असहाबे कब सुता पिया जॾहिं उथिया ये ॾिठो त वञ भेण हाणे पोइ हिक ॿिए खे पिया चवनि तव्हां मां हिकिड़ो माण्हू वञे वञी बाज़ार मां हलाल जो खाधो वठी अचे छो त तौहीद परस्त अहदकुम बिवरितिकुम हादिही इलल मदीना फलयंजुर अय्युहा अज़का तामा फलयातिकुम बिरिज़्क़िन मिन्हु वलयतलत्तफ सुभान अल्लाह या आयत पढ़े इशारों की मानी करे समझी हजन मानी खणी आया मुझे अगे रखियो वरी कुरान सुभान अल्लाह वाह कुरान बड़ी जल्दी चाहे कुलू इन मोबाइल के इन आलमन के इन तालिबन के इन मुजाहिदन के मुवाहिदन के मुशरिकन के जन्नत न मिलंदी ओ खैर परवारो हे कुरान मथे ते खड़ी जो चवा मुशरिक जन्नत में न वेंदो अल्लाह जन्नत मुवाहिद लाए ठाए मुशरिक अल्लाह सा भाईवार कर जो अल्लाह जात में भी अकेलो आता सिफात में भी अकेलो खुदो कुरान पढ़ी चवे थी क्या मजरे अल्लाह ये चलो कुलू वशरबू कुलू खाओ कुलू खाओ वशरबू पियो हनियम बिमा असलफतुम फिल अय्यामिल खालिया ताजे गुजरना अमाल जे बदले में दव कुरानी चयो कुलू वशरबू हनियम बिमा असलफतुम फिल अय्यामिल खालिया हेलो कर कर करे पुटन ने पहुंचा दे वाच मार गाल त बधो ताजी अमल खां आज सफर कियो रुगो कुरान जेको सवाल कन जवाब कुरान में बाहर निकले न ओदा चवन अब्दुल्ला साजी उम्र से दो 40 साल असा के जी असा बरथी आ त असा जी अमर भी बोली असा बुद्धि ना है गालाईंदी आ भी कुरान पढ़ंदी आ असा के भी एली समझ अची वई आ ओ सवाल कनो होंदो त कुरान पढ़ंदी आ असा गालाईंदा हूं त जवाब असा जी अम्मा 40 साल गुजरी वियान कुरान ही कुरान पढ़ंदी इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून नाज़िल भी असा कयो इन जा मुहाफ़िज़ भी असा पढ़ क़यामत जे सिज पढ़ंदे कुरान जो मुहाफ़िज़ अल्लाह वडेरा न पढ़ंदा नडेरा पढ़ंदा अमीर न पढ़ंदा गरीब पढ़ंदा सजा न पढ़ंदा अंधा पढ़ंदा मर्द न पढ़ंदा माइन के भी कुरान याद कराए मुंहिंजा मोहम्मद मां कुरान जी हिफ़ाज़त कराईंदुसि कुरान कंजो काबू कंजो ए मदरसा ए मस्जिद बस परवाह ना
परवाही न काबू अल्लाह जो ड्राइण पे जबरो नबी से जो डाडो सजन न जा जे उठ गया जे काबे जे मालिक जे जब्त ख्वाजा अब्दुल मुतलब के पतो पे तो मुझे उठ भला मारी 60,000 हाथ जो लश्कर उठ जाए जे छाते जे केरा अच्छे बोलो सोहणो हसीन जमील जवान हो सरदार नबी से जो डाडो सोहणो जो मोहम्मद जो खानदान सोहणो हां आज भी सैयद सोहणा सैयद सैयद थींदो सखी दो सैयद पिन दो न छला सैयद सरा दर दर दे पिन सैयद नाए हां सैयद बेन के दींदो सैयद सखी दीना असा वाला बारे में तू असांजे न है ना ए वरी इधर लुका ही लापो असा न वठे वरी असा पुत्र हुन को वारे वाह पुत्र होने बाकी पैसा था अल कुरान माली अल कुरान माली अल कुरान माली नबी ने फरमाया जाने कुरान अली ओ नहीं तव जाने कुरान अली ओ अली कुरान का जुदा ना है कुरान अली का जुदा ना है जो अली सैयद जो सजो कहोल अली जा सब पुत्र अली जा पोटा अली जा पर पुत्र खुदा जी सा जो कसम कुरान जा हाफिज आलिम डाड़ी बनके वारा होया वधिक वज़ाहत न तो वञा काबतुल्लाह जी इबादत रब कई हे मदरसा हे मस्जिदूं अल्लाह जान हे असांजे सीरन में कुरान आ असां अल्लाह जाऊं को भी इन्हनि खे ड्राए न थो सघे जेको हुक्मरान अचे थो मदरसा बंद करो हिसे करो हाणे वरी हेॾा वॾा पर्चा मोकिलिया अथनि त तव्हां असांखे लिखी ॾियो त तव्हांखे ख़र्चु केरु थो ॾे पैसा कान था पिणव थो ॾे ख़ुदि जा पुट हिननि जा इन्हनि मोटा सा पांजा मदद कान होता ने अमेरिका थी ने गरीब जा हनी हंद क्या दन परवेज होते पियो थे जानो फाटो जरदारी बेचारे की समझ कम चले भैया हां ना ओ नवाज शरीफ बेचारो होने थी ये सब बेचारा आला कारे ये इमरान जो जानो वारो आयो यो भी लब गोलियो न बंदो पर मौलाना फजल रहमान आलिम चो हक जा चो ही नारा हनदा रोज मदरसा मारो मदरसा में हाफिज हाने मैं कल्याणे में जलसो मान न पहुंची सके वडा मुझा आशिक बलूचिस्तान जो 12 मार्च ते मुके जे सही ना रोए हुजन आजाद सही मां मुझो इश्क तो सा हो यार मां मजबूर थी एक ही है कुरान हाफिज डॉक्टर साहब मदरसे माला केतरा 47 50 वाला रोज अज हेरे होडे कोट मीरो अज हिते अरे कुरान वाला हाफिज वधंदा ता हनी हंद कयो जी मुखालिफ कंदा ती कुरान वधंदो आलिम वधंदो दुआ है अल्लाह ताला ने मदरसे की हिफाजत फरमाए सैयद अब्दुल समद साहब सैयद कारी मोहम्मद शरफ साहब मां के तना मासूम ने ॾिसी करे ताजुब दो जद दान कला कर सजो कुरान अल्लाह अकबर अल्लाह साईं अपने सब ने अमने जे बचन के एड़ो करे एड़ो करे अरे बच्चा उन जा हाफिज आलिम चल अलिया सही इने के वडन वारन सही तोले में वडन वारो मुखी इला सब करे तमाम मौलूद चला माचो मां से पहुंचो अतई वार इने जा कूड़ा इना से हाली पियो वीडियो से ता भी की से ट्रेन कुल पाई आया है छारो तो ना भी चले हां भी हां ई बात ही सही है